आई आहे। अवां खे ॿुधाइनि था गिरफ़्तार कयल जवाबदार ॾोहो बासे वरितो आहे। पुलिस ज़रिए नड़ी दावा कई है। घोटकी पुलिस एक गोट ते चढ़ाई दौरान अहम सियासी शख्सियत के गार्ड के गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ज़रिए जो चवणु आहे घोटकी पुलिस एक गोट ते चढ़ाई दौरान अहम सियासी शख्सियत के गार्ड के गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार कयल जवाबदार पंहिंजो ॾोहो बासे वरितो आहे। पुलिस के मोतबर ज़रिए टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान ॿुधायो आहे। ख़बर वते पहुचाएं पिया शहीद नसरुल्ला क़त्ल केस में अहम गिरफ़्तारी थी है। टेलीफोन लाइन ते मौजूद है नवीद लाड़िक। जी नवीद लाड़िक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोटकी के सहाफ़ी नसरुल्ला कटाणी जो ब्लाइंड मर्डर केस हो उनमें पुलिस अहम गिरफ़्तारी कई है। पुलिस ज़रिए इहा दावा कई है तो उन जवाबदार है गिरफ़्तार किया वियो आहे उन पंहिंजो ॾोह भी वो कबूले वरितो है। या गिरफ़्तारी एक गोठ में चढ़ाई करे कई वही है। गिरफ़्तार जवाबदार बुधाए पियो वञे पुलिस के तरफा वो इलाइक़े जो अहम सियासी बासर शख्सियत है उनजो वो कार्ड कनमेन वो बुधाए पियो वञे। इन हवाले से जी घोटकी पुलिस है जो ऑफिसर है उन्हनि हुकूमती अमलदारन के गिरफ़्तारी के बाबत आगाही दी छी है। कड़े वक्त भी थी सके तो प्रेस कॉन्फ्रेंस वो मुतवक़ा हुए। इन हवाले से पुलिस ज़रिए दावा कई है। टाइम न्यूज़ से उन्हनि राब्तो करे बुधायो है तो गिरफ़्तार जवाबदार है उन पांजो ॾोह पासे वरितो है। नसरुल्ला कटाणी क़त्ल केस इंतहाई ब्लाइंड मर्डर हाई प्रोफाइल मर्डर केस हो तकरीबन सॼी सिंध उन ते सरापा इन वक्त एहतजाज बढ़ियल है। सिविल सोसाइटी सहाफ़ी मुसलसल सरापा एहतजाज बढ़ियल है। वॾे वज़ीर जुडिशली कमेटी उहा भी तश्कील ॾिनी है। मुसलसल घोटकी पुलिस इन मामले बाबत इन वाक़े बाबत जांच करे पई। काफ़ी गिरफ़्तारी कई वही शक के बुनियाद ते पर अॼु गिरफ़्तारी एक गोठ ते छापो हणी कई वही है उन बाबत इहो पुलिस ज़रिए बुधाइन पिया तो वह अहम गिरफ़्तारी है। वो ही जवाबदार है, मरकजी मुलजिम है, मुख्य जवाबदार है इन सॼे वो क़त्ल केस जो। जी नवीद लाड़िक, इहो ॿुधाइजो त गिरफ़्तार कयल जवाबदार एतराफ़ी बयान में छा चइबो आहे? जी बिल्कुल, यो पुलिस ज़रिए दावा कई है तो इहो ॿुधायो आहे त जो सोशल मीडिया ते नसरुल्ला कटाणी वो मुख़्तलिफ़ सियासी शख्सियतुन के बासर शख्सियतुन के वो तनकीद जो निशानो बणाईंदो रहियो आहे। इहा ही वजह हिन वक्त ताईं साम्हूं आई है उनजो क़त्ल जो सबब बणी है। वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारियूं मुतवक़ा आहिनि छाकाणि त इहो जवाबदार हुआ उहे ॿिनि खां टे जवाबदार हुआ हथियारबंद हुआ ऐं हिकिड़ो जवाबदार गिरफ़्तार थियो आहे। इन जे बयान खां पोइ वीडियो बयान बि उनजो रिकॉर्ड कयो वियो आहे इतराफ़ वारो ऐं उन खां पोइ वधीक जेकी जवाबदारनि जूं गिरफ़्तारियूं आहिनि उहे वॾे पैमाने ते वो मुतवक़ा आहिनि। जी अच्छा, ॿुधाइजो मालूम थी सघियो आहे त जवाबदार एतराफ़ कयो आहे त उनजो किरदारु कहिड़ो हो? जी बिल्कुल, वो उन सियासी बासर शख्सियत है इलाइक़े जी उनजो गनमैन हो। काफ़ी अरसे का वठी वो गनमैनी वारो वो उते उनजी ड्यूटी सर अंजाम दींदो पर उन सां गॾु ॿिया जवाबदार आहिनि छाकाणि त इन वाक़े में टिनि जवाबदारनि खे वो ॾिठो वियो CCTV फुटेजिस साम्हूं आया पर उहे उन्हनि जी सुञाणप आहे उहा चेहरा उनजा वाज़े न अची सघिया CCTV बुनियाद ते। पर इहे सॼे मामले जी घोटकी पुलिस जदीद साइंसी टेक्नोलॉजी है उनजे बुनियाद ते इहो केस ट्रेस किया है। ब्लाइंड मर्डर केस हुयो, जियो फेंसिंग कई वही, नंबर वो ट्रेस किया विया, ख़ासि करे उनजी मोबाइल फोन मिली। ठीक है नवीद लाड़िक, अपडेट करने लाइ महिरबानी। नाज़रीन ॿुधाइनि पिया शहीद नसरुल्ला कटाणी जो क़त्ल केस में अहम गिरफ़्तारी पेश आई है। गिरफ़्तार कयल जवाबदार ॾोहो बासे वरितो आहे। पुलिस ज़रिए नड़ी दावा कई है।